जी नाज़रीन, इन वक्त असां नवाबशाह जे कैफ़े शिराज चौक ते मौजूद आहियूं, जिते ॾहीं मुहर्रम हराम जेको मरकज़ी मातमी जुलूस आहे उहो मुर्तज़वी इमाम बारगाह मां बरामद थियो आहे। करबला जे मैदान में शहीद इमाम हुसैन उनजे साथियुनि तरफ़ां जेकी लाज़वाल कुर्बानियूं ॾिनियूं वियूं उन्हनि खे भेटा पेश करण जे लाइ अॼु जेको मरकज़ी मातमी जुलूस आहे उहो तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसंदो त उहो बरामद थी वियो आहे, जेको पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदो। हिन खां पोइ गोल चक्रे पहुचंदो, जिथे जेको आहे सो ज़ंजीर ज़नी कई वेंदी, जॾहिं त उन खां पोइ नवाबशाह हाउस पहुचंदो, जिथे जुमे जी निमाज़ अदा करण खां पोइ ही महबदुल उलूम पहुचंदो, जितां पोइ वापसी वरी उहो साॻिए रस्तनि खां थींदो मर्तज़वी इमाम बारगाह में नहर थींदो, जिते शामे ग़रीबा पढ़ी वेंदी। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ॾहीं मुहर्रम हराम जे सिलसिले में जेको SSP शहीद बेनज़ीराबाद आहे, डॉक्टर सुमेर नूर चना जो चवणु आहे त 3500 खां मथे जेके आहिनि से पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे, जंहिंमें औरत पुलिस एहलकार, रेंजर्स, बम डिस्पोजल स्काउट, शिया उलमा काउंसिल जा स्काउट समेत केतिरा ई जेके माण्हू आहिनि उन में शामिल आहिनि, जॾहिं त स्नेप शूटर्स ऐं ॿिया बि शामिल आहिनि। उन हवाले सां हिन जो चवणु आहे त असां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि, जॾहिं त तव्हां ॾिसंदो त मुख़्तलिफ़ हंधनि ते सबीलूं बि लॻी वियूं आहिनि ऐं इमाम हुसैन जो जेको मरकज़ी जुलूस आहे ॾहीं मुहर्रम जो उहो बरामद थी चुको आहे ऐं पंहिंजे रिवायती रस्तनि खां वठी अज़ादारीअ जो सिलसिलो बि जारी आहे। जी।